जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं लसुनी बी पालक यानी बीह पालक जी भाॼी ठाहींदासीं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। बीह खणंदासीं असां, हिते मां पाउ बीह खे आहिनि और गॾु खई आहे पालक जी जूड़ी। उनखे चङी तरह धोई करे असां चॉप कंदासीं और बीहनि खे ॾिसो मां हीअं लॻभॻि 2 इंचनि जी लंबाईअ में कटियो आहे। इनखे विझंदासीं असां कुकर में, गॾु विझंदासीं पाणी ऐं लूणु और उनखे 3 सीटियूं हणाइणियूं आहिनि जीअं बीह ॻरी वञनि। ये असांजा बीह बॉइल थी विया आहिनि। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं तेल 3 खां 4 चमचा। उन में विझंदासीं सॼा मसाला, नंढो फोटो वॾो फोटो, लौंग, कारा मिर्च, दालचीनी और तेजपत्तो। गॾु विझंदासीं 10 खां 15 कलियूं थूम जूं, 3 बसर, 1 इंच अदरक। इन्हनि सभिनी खे गुलाबी करणो आहे। गॾु विझंदासीं साओ मिर्च ऐं 3 या 4 टमाटा। हिते मां 4 टमाटा विधा आहिनि। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं और हिन में विझंदासीं असां पालक जेका असां कटे रखी हुईसीं। 5-7 मिंट इनखे सिजाईंदासीं, उन खां पोइ गैस बंदि करे छॾींदासीं। इहो जेको मिक्सचर हो असां उनखे कढंदासीं असां और मिक्सी जार में विझंदासीं और उनखे पीसे उनजी पेस्ट ठाहींदासीं। हाणे खणंदासीं साॻी तई, उन में थोरो सो विझंदासीं तेल, गॾु विझंदासीं 1 चमचो जीरो। उन खां पोइ उन में विझंदासीं असां बसरनि खे चॉप करे विधो आहे। पहिरियों असां बसर उन में पीसिया हुआसीं हिन मसाले में, जेको मसालो असां भुनी रखियोसीं। बीह बॉइल करे रखिया हुआ, हाणे उहे विझंदासीं। मतिलबु बसर जीअं गुलाबी थी वेंदो उन में असां बीह विझंदासीं और पालक वारो मसालो जेको असां पीसियो होसीं। 3 बसर पहिरियों विधा हुआ, 2 बसर हाणे विधा मां। गॾु विझंदासीं असां 3 चमचा ॾही। हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। ॾही विझण खां पोइ हिन में पाणी विझणो आहे, 1/2 गिलास जे क़रीब। गॾु विझंदासीं सुका मसाला, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च, हैड, दाणा, गरम मसालो और किचन किंग मसालो। ये सभु शयूं विझी करे इनखे चङी तरह मिक्स करणो आहे। सभु 1-1 स्पून विझंदासीं। ॻाढ़ा मिर्च, हैड, दाणा, गरम मसालो विधो और इन खां पोइ असां हिन में विझंदासीं किचन किंग मसालो। इहो ऑप्शनल आहे, तव्हां चाहियो त किचन किंग मसालो स्किप करे सघंदा आहियो, बट विझंदो त टेस्ट थोड़ी वधीक ईंदी, बिल्कुलु बाज़ारी वांगुरु लॻंदो। इनखे ढके करे असां सिजाईंदासीं, पहिरियों तेज़ बाहि ते पोइ सिम बाहि ते। जीअं सिजी वेंदो लॻभॻि 5 खां 7 मिंट इनखे असां सिम बाहि ते सिजाईंदासीं। पोइ हिन में विझंदासीं असां मलाई। तव्हां चाहियो त फ्रेश क्रीम जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। मलाई विझण खां पोइ इनखे तेज़ बाहि ते रखंदासीं 1 मिंट और हिते असां तड़को तयारु कंदासीं। तड़का पैन खणंदासीं, उन में विझंदासीं तेल और कटियल थूम विझंदासीं। जीअं लसुनी पालक आहे त हिन में थूम जेका आहे उनजो अंदाज़ वधीक खणणो आहे, त 8-10 कलियूं थूम जूं खणी उनजो असांखे तड़को लॻाइणो आहे। इहा असांजी बी लसुनी पालक तयारु आहे, जेका ॾाढी टेस्टी ठहंदी। बिल्कुलु ईअं लॻंदो तव्हां बाज़ार मां इहा भाॼी वठी आया आहियो। हिन में थोरी सी मथां क्रीम विझंदासीं और गॾु विझंदासीं असां गरम मसालो। इहा असांजी लसुनी पालक तयारु आहे। मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।